बलोचिस्तान हुकूमत सेनेटर मरहूम ओस्मान काकर जी मौत जो सबब ॼाणण लाइ जुडिशल कमीशन कायम करण जो फ़ैसिलो कयो आहे। बलोचिस्तान हुकूमत जुडिशल कमीशन कायम करण लाइ हाई कोर्ट जे रजिस्ट्रार के ख़त लिखी छॾियो। ख़त में जस्टिस नईम अख्तर ऐं जस्टिस ज़हीरुद्दीन काकड़ के जुडिशल कमीशन में शामिल करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ख़त में रजिस्ट्रार के चयो वियो आहे त जुडिशल कमीशन कायम करण बाबति जज साहिबान जी नामज़दगी मोकिली वञे। उन खां अॻु ओस्मान काकर जी मौत जी जांच जे मामले ते सेनेट चेयरमैन सादिक संजरानी बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल खे ख़त उमाणियो हुयो। उहो ख़त सेनेटर ओस्मान काकर जी मौत जी जांच जे हवाले सां ज़रूरी क़दम खणण बाबति मोकिलियो वियो। ख़त में चयो वियो आहे त PK मैप सेनेटर शफ़ीक तरीन सेनेटर ओस्मान काकर जी मौत जी जांच जो मुतालबो कयो आहे। ख़त मुताबिक़ अपोज़िशन लीडर यूसुफ रज़ा गिलानी ऐं क़ाइदे ऐवान शहज़ाद वसीम बि जांच जे मुतालबे जी हिमायत कई। क़ाइदे ऐवान सेनेट में चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे बि इंक्वायरी ते को बि एतिराज़ नाहे। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी ओस्मान काकर जी मौत जूं हक़ीक़तूं ॼाणण लाइ बलोचिस्तान जे वॾे वज़ीर खे ज़रूरी क़दम खणण जी हिदायत कई।